حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله إلا الله ملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا وطبيبنا محبوبنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों अल्लाह तबारक व तआला जा लख एहसान थोड़ा जे मालिक रब करीम अज असां सभिनी के पंजे मुर्शिद कामिल जे आस्थाने ते आंदो आ अल्लाह वारन जे सालिहन जे आस्थाने ते आया यूं अल्लाह जे दर उम्मीद आहे त अज रहमत जो भलारो दिहाड़ो जुम्मे जो आ हींअर रहमत जो घड़ियों हलन पयूं अल्लाह खां दुआ है तो जेके भी दिलनि में उम्मीदूं खणी आया आहियूं पंहिंजे मुर्शिद दिलबर साईं जे सदके हड़ई दुआऊं कबूल कराए वापस मोटी हलूं मुझा प्यारा दोस्तों अल्लाह तबारक व तआला असां इंसानन जे मथा बेशुमार एहसान कया हिन अण खुट नेमतूं ॾिनियूं हिन अल्लाह असां के हथ ॾिना रब जी नेमत आहे अल्लाह असां के अखियूं ॾिनियूं नूर ॾिनो अल्लाह जो एहसान आहे रब असां के सही लिंगे सही जिस्म बनायो इहो अल्लाह जो थोरो आहे रब असां के घर ॾिनो बच्चा ॾिना ॿार ॾिना ये हड़ई रब जो नेमतूं आहिनि कुरान मजीद में रब फरमायो व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा ओ मुंहिंजा बाना जेकॾहिं तूं मुंहिंजी नेमतूं ॻणी त ॻणे न सघंदे जेकॾहिं मूं रब जूं नेमतूं लाही त लाहे न सघंदे जे अल्लाह जी नेमत गाई त गाए न सघंदे मदीने वारे साईं जड़ो न आयो न अचण वारो आ न पैदा थियो न पैदा थियण वारो आ रब तो फरमाए महबूब मूं अल्लाह तोखे बेमिसाल नबी बनाए मोकिलियो आहे सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान मजीद फुरकान हमीद में अल्लाह तबारक व तआला मदीने वारे साईं जे तारुफ में मुस्तफ़ा जे तारुफ में असां के रब पान वाक़फ़ियत कराई अल्लाह तो फरमाए तो मुझा महबूब तुझा उम्मती कुरान पढ़ंदा वींदा तो नबी जो शान गाईंदा वींदा सुभान अल्लाह सलात शरीफ पढ़ तो बुधाई सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अलबत्ता तहकीक अल्लाह वटा रसूल आयो आ पर उहो रसूल तवां जी जानन मंझा आयो आहे माना त को मलाइक न आयो आ को गुझी को गुझ वारी शे न आई आ अल्लाह तो फरमाए मुझे नबी के तवां जी जानन मंझा मोकलियो थम मदीने वारे साईं फरमायो मेराज जी रात जेडी मल आसमानन खां मथे वियसु ते ॾिठम हज़रत इसराफील सूर फूकण वारो वेठो हुयो पर एडो त वॾो हुयो जो ज़मीन जा सभई पानी आसमान जा हड़ई पानी गॾ करे हज़रत इसराफील जे मथां हीअं जो विझजन त हिकड़ो कतरो थी अचे ज़मीन ते किरे एडो वॾो इसराफील अल्लाह ठाहियो आहे एड़ो मलाइक जेकॾहिं असांजे अखियुनि जे अॻियां अची वञे त असां बर्दाश्त कंदासीं एड़ो अल्लाह जो ख़ल्क़ियल असांजो त हां ई फाटी पए न असां त बर्दाश्त ई न करे सघूं न पर वह शान मदीने वारे साईं जो अल्लाह तो फरमाए ते इंसानों बुधो मु रब खां तवां ॾे रसूल आयो आ पर को जिन ना है को देव ना है को मलाइक ना है मुझो नबी त तवां जी जानन मंझा मोकलियो
छो आयो आ छाजे ला आयो आ अजीजुन अलैहि मा अनितुम मुझे महबूब के तव्हां ॾाढा प्यारा आयो कलमे भरण वारा उम्मती मदीने वारे साईं के ॾाढा मुहब्बत वारा आयो जॾहिं महिल कंहिं बि उम्मतीअ ते तकलीफ़ पहुचंदी आ मुझे नबीअ खे ॾाढी ॾुखी ॻाल्हि लॻंदी आहे ऐं नबी साईं हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम नबी सुनो त मोमिनन जे लाइ एॾो शौक़ रखे थो जो उन्हनि खे गुनाहनि मां कढी जन्नत में दाख़िल कयां सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾी महिल मदीने वारो साईं आयो त अल्लाह जहन्नम जा हड़ई दर बंदि करे छॾिया जन्नत जा सभई दर खोले छॾिया रब फरमायो त दुनिया वारनि खे ॿुधायो मुंहिंजो नबी सुहिणो आयो गुनहगारनि खे गुनाहनि मां कढी सभिनी खे जन्नत में दाख़िल कंदो मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरों दीवारों ऐं दर जाॾे कर का नज़र आयो तन जो तबीब हुबकार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया तुझे लाइ रगी रहमत ना है पर मदीने वारो साईं इंसानन जे लाइ भी त रहमत आहे त जानवरन जे लाइ भी रहमत बणजी आयो आ हजरत अब्दुल्ला तो अर्ज कंदे या रसूल अल्लाह बेज़बान जानवर आहे बेसमझ आहे मता को नुकसान पहुचाए वे जो न थियो मदीने वारे साईं फरमायो अब्दुल्ला जिया मां तुझे लाइ रहमत बणजी आयो आ जिया दुनिया वारन जे लाइ इंसानन जे लाइ रहमत आया इए इन बेज़बान जानवर जे लाइ भी रहमत बणजी आयो मदीने वारो साईं जेडी मल उन उठ जे वेझो थियो हजरत अब्दुल्ला बिन जाफर तो फरमाए फइदा फीह जमलुन उन बाग में उठ टयो पियो हुयो फलम्मा रअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेडी मल उठ जी मदीने वारे साईं ते नजर पईया हन उठ दाह करे रड़ कई आहे उठो यो न बेसमझ हुयो अकुल जानवर में न हुंदो आ पर जेडी मल मदीने वारे साईं ते नजर पयस अल्लाह जे नबी ते रहमत वारे नबी ते नजर पई उठ हन दाह करे रुनो साहबी चवे तो वज़रफ तो ऐना हो उन उठ जे अखिन मां गोढ़ा वहन प्या दाहू करे रोए पियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा त नबी सोने जो शान आहे जो जानवर भी मदीने वारे साईं के सुञाणन था ऐं चवन था त इन रहमत वारे खां असांजी सिफारिश थींदी हजरत अब्दुल्ला बिन जाफर तो चवे त फअताहु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा महबूब उन उठ जे वेझो आया फसह सरअतहु मदीने वारे साईं ये रहमत जो हथ उन जी गिच्चीअ ते रखियो आहे सुभान अल्लाह भाग वारो यो उठ हुयो जंहिं ते नबी सोने जो शफ़क़त वारो हथ पयो आहे असां पंहिंजे मुर्शिद जा मुरीद आहियूं असां दिलबर साईं सां मुहब्बत रखण वारा आहियूं कंहिं फ़कीर ते असांजो मुर्शिद कामिल हींअर को हथ रखे केॾी वॾी रहमत आहे केॾी वॾी ख़ुशबख़्ती आहे असांजो त भाग भलो थींदो जो मुर्शिद मेहरबानी फरमाई आहे हाणे मां हिते कुर्सी ते तकरीर कयां थो हे मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं जी मेहरबानी आहे हे उन्हनि जे फैज़ ऐं बरकत सां इहे आस्थाना हलनि था उन्हनि जी रहमत ऐं बरकत आहे साहबी चवे थो मदीने वारो साईं जी आयो न अचे उठ जी हीअं गिच्चीअ ते हथ रखियईं त उठ सुकून ऐं आराम वारो थी पंहिंजी गिच्ची झुकाए मथो मुस्तफ़ा जे कदमनि ते रखियो अथसि सुभान अल्लाह हिकड़ा वरी अहिड़ा थिया आहिनि जेके नबी सोने जे ऐब खे घटाईंदा आहिनि पर वाह वाह अकुल इन उठ जो जेको बेसमझ थी बि नबी सोने खे सुञाणे थो
असां अकुल वारा थी नबी सोने जो शान न सुञाणियूं पर इहो बेसमझ उठ बि चवे थो त हे रहमत वारो नबी आयो आहे। अहिड़े माण्हू जे लाइ साईं गुलाम नबी मैसर फरमायो आहे पान सुरखीअ खां सिवा लाल लब महबूब जा तूं त पंहिंजो बूथ ॾिस ओ बेअदब महबूब जा ओ सूंह में सोने खां ज्यादा को बि सुहिणो कोन सूंह में सोने खां ज्यादा को बि सुहिणो कोन छो त पंहिंजा हथ फरमाई हथ पाक रब महबूब जा तूं त पंहिंजो बूथ ॾिस ओ बेअदब महबूब जा। एड़ो बेअदब हिन महफ़िल मुझे मुर्शिद जे आस्थाने ते अचे सुने दिलबर साईं जो वाइज़ ॿुधे इंशाअल्लाह बेअदब मां अदब वारो बणिजी वेंदो। हलो हज़रत पीराने पीर दस्तगीर सुने यारीअ वारे साईं फरमायो त असांजी दरबार में बदबख्त न ईंदो आहे निभागो न ईंदो आहे। अर्ज़ कयूं त क़िबला तव्हां वटि सभई था अचनि बख़्त वारा भाग वारा निभागा निदोरा साईं जन फरमायो ईंदा त निभागा आहिनि पर दस्तगीर जी नज़र पवंदी आहे त सिभागा थी वेंदा आहिनि ईंदा त बदबख्त आहिनि पर जॾहिं महिल अल्लाह वारे जी नज़र पवंदी आहे त भाग ऐं बख़्त वारा माई आई माई साईं जन खे जुबे मां वरितई क़िबला ॾाढा मेणा मिलिया आहिनि औलाद नथो थिए 12 साल शादी खे थी विया आहिनि माण्हू चवनि था त अब्दुल कादिर जीलानीअ जी मुरीदियाणी वरी औलाद बि नथो थिए साईं अॼु वापसि कोन वेंदसि जेसिताईं तूं रब खां औलाद वठी ॾे। साईं जन फरमायसि वे तुंहिंजे नसीब में ॾिसूं था तक़दीर में ॾिसूं था त रब छा ॾिनो अथई अल्लाह वारे जी नज़र तुंहिंजी तक़दीर ते बि पवंदी आहे। तू जेको पंहिंजे कामिल वलीअ जे अॻियां हाज़िर थींदो आहीं त वलीअ तुंहिंजो ज़ाहिर बि सुञाणींदो आहे त बातिन बि सुञाणे वठंदो आहे। हज़रत पीराने पीर दस्तगीर फरमायो अम्मा तक़दीर में ॾिठो त औलाद कोन थींदई न को पुट थई न को न्याणी थई कुझु न थई मिलणो चवे थी जेकॾहिं क़िबला औलाद मिले हां त मां पंहिंजे घर हुजां हां उते ई औलाद मिली वञे हां दस्तगीर जे दर ते त उहे ईंदा आहिनि जन जा न थियण वारा कम अब्दुल कादिर जीलानी हथ खणे त अणमुदाए था मेवा तो वट मोहब्बत में आई हां अकीदत में आई हां वापस कोन वेंदी साईं जेसिताईं रब खां औलाद न वठी ॾींदे मूंतां मेहणा न मटाईंदे वापसि कोन वेंदसि अल्लाह वारे हीअं हथ खयां साईं ख़ुदा जो कसम साईं इमाम अली वेठो त पुछोसि मुंहिंजा बाबा साईं जंहिंजो अॼु उर्स आहे हज़रत मिठड़ो साईं रहमतुल्लाह अलैह साईं खां पुछोसि शादी खे केतिरो अरसो थियो औलाद न पियो थिए बाबा साईं जन फरमायसि हिते आस्थाने ते अच ख़िदमत कर इंशाअल्लाह अल्लाह औलाद ॾींदई पुट ॼमंदई नालो मुहम्मद रखजंसि नाले मिठो सॾजंसि पुछोसि त अल्लाह कीअं अणमुदाई तो मेवो पुटड़ो ॾिनसि जंहिंजो नालो मुहम्मद आहे अॼु नाले मिठो सॾींदा अथई। अल्लाह वारे जी दुआ आहे साले वली कामिल जी दुआ रब मोटाईंदो न आहे अल्लाह वारे जो हथ खणे त रब अणमुदाई ता मेवा सुभान अल्लाह हीअ औरत थी चवे त साईं औलाद वठी ॾे वापसि कोन वेंदसि ऐं पोइ जेॾी महिल हीअं अब्दुल कादिर जीलानी हथ खयां अल्लाह वारे हथ खयां मुंहिंजे मुर्शिद फरमायो आहे शान वारा खुदा जा प्यारा गम हज़ारे हटाए छॾनि था जे अचनि था दर उन्हनि जे ताम कदर मटाए छॾनि था पुट मथा मौत जो आयो आडर पीउ रोईंदो आयो मातलीअ में वाह मुर्शिद महबूबे इलाही मौत भी दुआ सां टारे छॾनि था। खुदा जो कसम असां भाग वारा आहियूं जो असांखे कामिल मुर्शिद मिलिया आहिनि। तव्हां वली सभु असांजे सिरनि जो ताज आहिनि पर दिलबर साईं असांजे अखियुनि जे अॻियां बेमिसाल वली कामिल आहे जंहिंखे जंहिं डॉक्टर खां फ़ाइदो थियो हुजे सभई असांजी अखियुनि जो नूर आहिनि सभिनी जो शान आला वा पर जंहिंखे जंहिं तबीब खां फ़ाइदो थींदो त उहो हुनजी तारीफ़ कंदो
हजरत अब्दुल कादिर जीलानी यारियां वारे साईं दस्तगीर सोने ही हथ खणी दुआ घुरी, ए मुंहिंजा मौला ये साइला मुझे दर ते आई आ, औलाद कोन थस, मालिक इनके हिकड़ो पुटड़ो त अता करे रे। ए मुंहिंजा मौला इनके हिकड़ो पुटड़ो दीस। इल्हाम थियो, रब जे तरफा आवाज आयो, ओ अब्दुल कादिर सोना इन जे नसीब में औलाद कोन्हे, न को पुट मिलंदस न को धीउ मिलंदस, तू चवी तो पुटड़ो दीस, इनके औलाद नाहे मिलणो। साईं जन अर्ज कयो मौला भला हिकड़ो नथो दीस त ब पुट अता करे दीस, भला हिकड़ो न त ब दीस, तुंहिंजा खजाना भरिया पिया आहिनि। वरी आवाज थियो, सोना अब्दुल कादिर औलाद न मिलंदो। साईं जन फरमायो मौला भला ब नथो दीस, टे पुट अता करे दीस। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह वारनि जे आस्थाननि ते इहा त रहमत हूंदी आहे न, वठण हिकूण अच त मिले तोखे ॾहूण, अच हिकड़े कम जे लाइ अल्लाह सभई तुंहिंजा कम ठाहे छॾे। साईं जन फरमायो मालिक टे पुट ॾीस। इल्हाम थियो अब्दुल कादिर सोना हिकड़ो न्याणी नाहे, पुट नाहे, चवी तो टे पुट ॾीस, न मिलणो आहे औलाद। साईं जन अर्ज़ कयो मौला भला टे नथो ॾीस त चार पुट अता करे ॾीस। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुआ दरवेशा फज़ुल इलाही, अल्लाह वारनि जी दुआ रब जो फज़ुल हूंदो आहे। जेके न थियणा कम हुजनि वली हथ खणी दुआ घुरे, अल्लाह उन्हनि जा हथ न मोटाईंदो आहे, उन्हनि जे सदके हड़ई दुआऊं क़बूल कंदो आहे। चई त इल्हाम थियो अब्दुल कादिर सोना पुट न मिलंदसि, न न्याणी मिलंदसि, चवी तो चार पुट ॾीस, नाहे मिलणो औलाद। साईं जन अर्ज़ कयो मौला भला चार नथो ॾीस त पंज पुट अता करे ॾीस। सुभान अल्लाह। असांजी सिंधी में मिसाल ॾींदा आहिनि त सखी जे दरजा कुत्ता बि ढावल हूंदा आहिनि, सखी जे दरजा कुत्ता बि ढावल आहिनि। ऐं तूं कलमे भरण वारो मदीने वारे साईं जो उम्मती, तुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं अल्लाह जो कामिल वली, खोट तो में ऐं मूं में आहे, असांजो पीर कामिल आहे। जेकॾहिं अॼु बि तूं अल्लाह वारनि जे आस्थाने ते हीअं उमेद जा हथड़ा खण, तुंहिंजे घुरण जी दुआ आहे, अल्लाह तोखे हड़ई दुआऊं क़बूल करे। आवाज थियो तो अब्दुल कादिर ओ मुंहिंजा दस्तगीर सोना पुट न मिलंदसि, न्याणी न मिलंदसि, पंज पुट तो चवी इनखे नाहे मिलणो औलाद। साईं जन फरमायो मालिक भला हिनखे औलाद नथो ॾी, भले नसीब में न हुयसि, पर मूं अब्दुल कादिर हथ खयां आहिनि। मूंखे जो तो पंहिंजो महबूब बनायो आहे, मूंखे जो तो शान मान अता कया आहिनि। मौला मुंहिंजे सदके हिनखे 7 पुट अता करे 7 पुटेरो बणाई। आवाज आयो अब्दुल कादिर ओ मुंहिंजा सोना दस्तगीर, पुट कोन मिले सां, न्याणी कोन मिले सां, पर तो जो हथ खयां आहिनि तुंहिंजे सदके मुबारक ॾीस त 7 पुटेरो 7 पुट अता करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। यो फैज़ आहे मदीने वारे साईं जो, अॼु बि अल्लाह वारनि जे सीननि में मुंतकिल थिए थो। अॼु बि वलियनि वटि वञ त तोखे फैज़ मिले न। हदीस शरीफ जेका पढ़ां पियो, उठ साईं करीमनि खे सुञातो, सुञाणे ऐं दाह कई, हन हीअं खणी दाह कयईं, रड़ कयईं। साहबी चवे थो व ज़रफ़्त ऐना हो, उन उठ जी अखियुनि मां हीअं ॻोढ़ा वहनि पिया, रोए पियो, दाहूं पियो करे, अर्ज़ पियो करे त या रसूल अल्लाह यतीमन यार तूं, या हबीब अल्लाह अड़न आधार तूं, या रसूल अल्लाह यतीमन यार तूं, या हबीब अल्लाह अड़न आधार तूं। साहबी चए तो फ़ाताहु नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मदीने वारो साईं उन उठ जे वेठो थियो, फसह सरअतहु, मदीने वारे साईं ये शफ़क़त जो हथ जो उन जी गिचीअ ते रख, पूरो वठंदो कर, छो जो मां तुंहिंजे लाइ त रहमत आहियां, पर इन बेज़बान जानवर जे लाइ बि रहमत बणिजी आयो। सुभान अल्लाह। अहिड़ो नबी सुहिणो अचे त ख़ुशी मल्हाइजे न। अहिड़े मदीने वारे साईं जे अचण ते केरु केरु ख़ुशि थींदा? सुभान अल्लाह। मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं फरमायो आहे, जानी आयो जानी
थी वही मेहरबानी जानी आयो जानी थी वही मेहरबानी जानी जलवेदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार है। सुभान अल्लाह इंशाअल्लाह खिताब त रात जो मुझो मुर्शिद सोनो दिल पर साईं कंदो बाद नमाज मगरिब सिजलत नमाज खां पो साईं जन खुसूसी खिताब फरमाइंदा अल्लाह कंदो त असां सभिनी जा कटियल कल्ब अल्लाह जे नूर सां जारी थी वेंदा। हलिया हदीस शरीफ तोखे ॿुधायां थो इन ते वञी अमल कर ऐं आसान आहे सफ़ा सोली आहे ख़ासि असां उम्मत वारनि जे लाइ आहे। जेकॾहिं अमल कंदासीं त असांजा ॿई जहान मोचारा थी वेंदा। अमल कंदासीं सलाह शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वरी आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु सॼो ॾींहुं जलसो हलंदो हींअर ई सुस्त थी विया हो। मवाली साहब तकरीर वेठो हुजे कुंड में मौली साहब तकरीर पियो करे चए भाउ इल्म खां सवा कुझु कोन्हे। चए थो हा साईं चिल्म खां सवा कुझु कोन्हे। सभिनीनि खे पंहिंजा सूर यादि ईअं न भाउ चुस्त थियो। मदीने वारे साईं जा आशिक वेठा आहिनि ख़बर बि पए त या रसूल अल्लाह जो नारो हणण वारा वेठा आहिनि। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके अल्लाह ताला नबियन ते भी मेहरबानी फरमायूं रब पंहिंजे रसूलन ते भी मेहरबानी फरमाई। पहिरियों इंसान हजरत आदम अलैहिस्सलाम कुल इंसान जो अबो आदम जेॾीमहिल रब पैदा फरमायसि न जन्नत अल्लाह ॾिनसि जन्नत में रहायसि ऐं रब घर वारी ॾाढी हवा ॾिनसि। कुरान तो फरमाए वकुलना या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नत जॾी महिल आदम खे पैदा कयमि उन जी घर वारी हवा खे पैदा कयमि पोइ उन्हनि ॿिन्ही खे हुकुम ॾिनमि वकुला मिनहा रगदन हैसु शिअतुमा वञो सॼी जन्नत तव्हांजे हवाले आहे जन्नत जा ऐश अशरत तव्हांजे हवाले। जन्नत में वेंदो न मेवो सूफ़ आहे सूफ़ जन्नत में हर सूफ़ जो अलग जायको आहे। हर सूफ़ जो असां वटि सूफ़ जो जायको हिकिड़ो पोइ ॻाढ़ो हुजे फिको हुजे जहिड़ो बि हुजे जायको हिकिड़ो उते हर मेवे जो अलग अलग जायको आहे। हिकिड़ो अंगूर खा उनजो जायको अलग ॿियो अंगूर खा त वरी जायको अलग। सुभान अल्लाह। ऐं जेका शइ तलब कयो त अॻियां हाज़िर थी वेंदी। जन्नत इहा आहे। अल्लाह तो फरमाए सॼी जन्नत आदम ऐं उनजी ज़ाल जे हवाले कयमि चयोमान वकुला मिनहा रगदा हैसुमा शिअता वञो सॼी जन्नत में जिथां वणे वञी खाओ। अल्लाह असांखे आज़माइश जे लाइ मोकिलियो आहे। जेके आज़माइश में कामयाब थींदा अल्लाह उन जे लाइ पंहिंजी जन्नत जा 8 ई दरवाज़ा खोले थो छॾे। सुभान अल्लाह। अल्लाह खे राज़ी करण बि सोलो कोन्हे न। हज़रत साईं महबूब इलाही साईं रहमतुल्लाह अलैहि मातलीअ वारो साईं जन रात जो वेंदा पूरी रात मुसले ते नमाज़ पढ़ंदा हुआ। पोइ अम्मा साईं जन जी फरमाईंदी त पुट इलाही बख़्श सॼी रात जो इबादत करी घड़ी खन चेल सिधी कर घड़ी खन त आराम कर। साईं जन फरमाईंदा त अम्मा जॾहिं खां रब सां दिलि लॻी आहे हड़ई सुकून आराम फिटी विया आहिनि हंध बिस्तरा छॾे ॾिना अथमि बसि हिकिड़ी तलब आहे त रब राज़ी थिए। पुराणा फ़क़ीर था चवनि पुराणा जेके साईं जन जे दौर जा फरमाईंदा त सुबुह जो जेॾी महिल ईअं दरबार शरीफ़ जे दर ते बीहंदा हुआसीं साईं जन जे इंतज़ार में त पोइ जेॾी महिल साईं जन ईंदा हुआ त सॼी ॾाढ़ी मुबारक अखियुनि जे ॻोढ़नि सां हली हूंदी हुई। ऐं हीउ जेको मीनार आहे हिन जॻह ते पुराणी मस्जिद जो मिंबर हुयो इते मेहराब हुयो
इन जगह ते साईं जन फजर पढ़ाईंदा हुया एतिरो रोईंदा हुया जो अखियुनि जा नीर वेंदा हुया ज़मीन आली थी वेंदी हुई सॼी राति रोइण वारा सॼी राति रब खे राज़ी कंदा हुया पोइ अल्लाह वरी उन्हनि जा तव्हांजो साईं चवे थो त कारे रंग जी दिस्तार पाइण जाइज़ आहे पर साईं जन कॾहिं पाती त कोन्हे सफ़ेद रंग जी दिस्तार पाइनि था ऐं साईं जन चवनि बि था त कारे रंग जी दिस्तार पाइण जाइज़ आहे फ़क़ीर चयो त हाणे हो मौलवी हुयो मां जवाब बि कोन पियो ॾेई सघां मूंखे ख़बर बि कोन हुई मूं चयोमांसि दादा हल त हलूं था दरगाह ते आस्थान ते हलूं था पोइ साईं जन खां हली पुछंदासीं पाण ॿुधाईंदासीं हिन में कहिड़ो राज़ आहे फ़क़ीर चयो मौली साहब खे वठी आस्थान ते पहुतासीं ऐं निमाज़ जे लाइ वेठासीं अखि दरवाज़े में लॻी पई हुई त केॾी महिल यार जो दीदार थींदो केॾी महिल मुर्शिद कामिल जी नज़र थींदी छो जो उहे जीअं ज़बान में चवंदा आहिनि रब ईअं कंदो आहे है रब इना दी इवें मनेंदा जिवें बादशाह मनेंदे वज़ीरां दा वहवा गुज़रान फ़कीरां दा फ़कीरां दा ते गरीबां दा वहवा गुज़रान फ़कीरां दा फ़कीर चवे थो मौली साहब खे वठी वेठो हुयसि इंतज़ार पियो कयां त साईं जन अचनि उन खां सुवाल पुछंदसि त क़िबला तव्हां चवंदा हो त कारे रंग जी दिस्तार पाइण जाइज़ आहे पर तव्हां त सफ़ेद रंग जी दिस्तार पाए था अचो इहो सुवाल खणी दिलि में आयासीं मस्जिद में हुयासीं नज़र हवेलीअ जे दरवाज़े ते हुई फ़कीर चवे थो जेॾी महिल सुभान अल्लाह साईं जन ईअं हवेलीअ पाक मां निकिता आहिनि उन ॾींहं ते साईं जन जे मथे मुबारक ते कारे रंग जी दिस्तार पातल हुई असां अञा न सुवाल कयोसीं अञा न तलब कईसीं न पुछोसीं पर घरां निकिरी उमेद करे आयासीं अल्लाह वारे खां इहो सुवाल पुछणो आहे अल्लाह वारे ज़बान जो जवाब त न ॾिनो पर कारे रंग जी दिस्तार पाए अचे असांजे अॻियां हाज़िर थिया तूं चवींदो त अल्लाह वारनि खे ख़बर नथी पवे तू पाण घटि आहीं उन्हनि जो अल्लाह शान वधाए छॾियो आहे सुभान अल्लाह अल्लाह फरमायस हज़रत आदम खे त आदम हाणे जन्नत मां लह ज़मीन ते हल पोइ ज़मीन ते आयो हिकिड़ी रिवायत में आहे त 300 साल रुनो 300 साल 950 साल उमिरि हुई हज़रत आदम जी 300 साल रुनो 300 साल ॿुधायो उमिरि आहे या न आहे आदम रुनो हूंदो या न हूंदो दुआऊं घुरियूं हूंदई न घुरियूं हूंदई निमाज़ूं पढ़ियूं हूंदई न पढ़ियूं हूंदई छा न चयो हूंदई छा न घुरियो हूंदई पर अल्लाह राज़ी न पियो थियसि रब नाराज़ हुयसि दुआ क़बूल न पई थियसि पोइ मुफ़स्सिर था फरमाइनि हज़रत इब्न अब्बास तो फरमाए त हिकिड़ा जुमला चई रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन ओ मुंहिंजा मौला जेकॾहिं तूं माफ़ न कंदे त मां आदम ॾाढे नुक़सान वारो थी वेंदसि हज़रत अब्बास तो हज़रत इमाम हसन बसरी तो फरमाए चए पियो अल्लाहुम्मा ला इलाहा इल्ला अंत ओ मालिक तोखां वधीक तोखां ॿियो को रब नाहे तूं ईअं ई माफ़ करण वारो ही पर हज़रत इमाम मुजाहिद रहमतुल्लाह अलैहि तफसीर इब्न कसीर में आंदो आ हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु तो फरमाए हज़रत आदम के माफ़ी कीअं मिली हुई लिमा एक तरफ़ आदम अल ख़तियत जॾहिं महिल हज़रत आदम खां लग़्ज़िश थी वई पोइ दुआ पियो घुरे काल या रब्बी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन दुआ घुरे या रब्बी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन ओ मुंहिंजा मौला 300 साल थी विया दुआऊं घुरंदो रहियसि क़बूल न थियूं थियनि माफ़ी नथी मिले अॼु भला मुहम्मद मुस्तफ़ा जे सदके माफ़ी अता सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो नालो वरतई ओ असांजे नबी सुहिणे जो नालो वरतई
मिठा माखिया ऐं मिस्रीअ खां मिठो तूं जो इस्म त मुस्तफ़ा के कीअं थो सुञाणी मदीने वारे साईं के कीअं थो सुञाणी वलम मखलूको अञा त मुंहिंजो महबूब ज़ाहिरी हयाती में आयो कोन्हे अञा दुनिया जे तख़्ते ते आयो कोन्हे तूं कीअं थो सुञाणीसि अर्ज़ तो करे क़ाल लिअन्नक या रब्बी लिमा ख़लक़तनी बियदिक व नफ़ख़्त फ़िय मिन रूहिक ओ मुंहिंजा मौला जेॾी महिल पंहिंजे हथनि सां ने कुदरत मुखे ठायई मुमें रूह फूकई फरअयतु अला कवाइमिल अर्श मकतूबन अखियूं खोले जेॾी महिल हीअं जो ॾिठमि जन्नत जे दरो दीवार ते ज़र्रे ज़र्रे ते वणनि जे पतनि ते हूरुनि जे अखियुनि जे अंदरि जिॾे पियो ॾिसां सारी जन्नत जे अंदरि लिखियलु हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ओ मुझा मौला जेको अञा आयो ही कोने ज़ाहिरी हयातीअ में जंहिंजे लाइ सॼी जन्नत सिंगारी अथई हर नाले सां गॾु पंहिंजो नालो लिखरायो अथई अरिफ तो इन्नक लम तुसिफ इला इस्मिक इल्ला सुभान अल्लाह अल्लाह के नबी साईं जो नालो वणे पियो तॾहिं त जन्नत में लिखरायई न वणे हा त थोड़े ही लिखराए हा रब त मालिक हुयो न उनखां केरु पुछे थोड़े ही हा त मुंहिंजा मौला छो लिखराई छो न लिखराई अल्लाह के मदीने वारो वणे थो तॾहिं त जन्नत में उनजो नालो लिखरायो अथई न सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾी महिल इहा चई न त हज़रत आदम चयो मौला इहो तोखे ॾाढो वणे थो इन जे सदके माफ़ी ॾे फ़क़ाल अल्लाह ताला सदक़त या आदम लिअन्नहु अहब्बुल ख़ल्क़ि इलैया इहो सारी दुनिया में सभिनी खां वधीक मूंखे महबूब आहे प्यारो आहे हाणे ॿुध वइज़ा सअलतनी बिहक़्क़िही फ़क़द ग़फ़रत ली जेको बि दुनिया में जंहिं बि जॻह ते जॾहिं बि जंहिं बि घड़ीअ में केॾा बि वॾा गुनाह कया हुजनिसि पर जेॾी महिल मुहम्मद मुस्तफ़ा जो वसीलो वठी नालो खणी दुआ घुरंदो मां अल्लाह उन जा गुनाह न ॾिसंदसि मां अल्लाह उनखे हड़ई माफ़ियूं अता सब गुनाह माफ कंदो सांस वादम बुद्ध वलौलाहु मुहम्मदुन मा खलक़तुक जेकॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा के 12 रबीउल अव्वल जी रात सुबुह जो पिरें फुटण महिल अम्मा आमना जे घर में न पैदा कयां हा त तो आदम के भी पैदा न कयां हा जन्नतूं जहन्नम न ठायां हा ज़मीनूं आसमान न ठायां हा दुनिया जी कुदरत ज़ाहिर न कयां हा पंहिंजो रब हुजण ज़ाहिर न कयां हा ओ आदम समूरो जो समूरो सदको आहे त मुहम्मद मुस्तफ़ा जो आहे पोइ तव्हांखे मुबारक हुजे मदीने वारो साईं अची वियो आहे हाँ जगह के मुबारक ॾिजे न जहान वारनि खे मुबारक ॾिजे त असांजो सुहिणो अची वियो आहे छा चइजे साईं गुलाम नबी मैसर फरमायो आहे जग के मुबारक अल्लाह मुबारक जग के मुबारक अल्लाह मुबारक अल्लाह मुबारक कुर्ब कया गम गूंदर गुम थी वहम वया मुंहिंजो सजण अची वियो ख़ैर सां जग के मुबारक अल्लाह मुबारक जग के मुबारक अॼु तव्हां सभई हिकिड़ो दफ़ो मूंसां पढ़ायो मीलाद में तव्हांजो नालो लिखिजी वेंदो मदीने वारे साईं जी सभिनी ते नज़र थींदी चओ जग के मुबारक अल्लाह मुबारक जग के मुबारक अल्लाह मुबारक अल्लाह तबारक कुर्ब कया मुंहिंजो सजण अची वियो ख़ैर सां ब दफ़ा ऐवान बुहारियो सहन छंडे गुल फुल छटकारियो मुब मिठा मेहमान थिया मुंहिंजो सजण अची वियो ख़ैर सां सुभान अल्लाह तव्हां सभई इहा ॻाल्हि पंहिंजी दिलि में क़ैद करे यादि करे खणी वञो केॾा बि गुनाह थी विया आहिनि असां इंसान ख़ताकार आहियूं इंसान खां ई गुनाह थींदा इंसान खां ई ख़ताऊं ॾोह थींदा पर ख़ताउनि जे माफ़ी जो दर आहे त मिठो मुहम्मद मुस्तफ़ा आहे
असांजे अब्बे आदम के 300 साल रोए पियो माफ़ी न पी मिले असांजे नबी सुणे जो नालो वठी दुआ घुरई रब फरमाए आदम तोखे माफ़ी अता फरमाए छॾियमि जेकॾहिं असां अल्लाह वारनि जे आस्थाने ते आया आहियूं वलियनि सालिहनि जी दरबार ते आया आहियूं अॼु अल्लाह वारे जे उर्स ते आया आहियूं इंशा अल्लाह सभई मदीने वारे साईं जो मिलाद मल्हाईंदासीं हज़रत शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैहि हर साल देगूं वेराईंदो बिरयानी जूं पोइ हिकिड़े ॾींहं ते गुरबत अची वियसि मिसकीन थी वियो हलियो पोइ भुॻड़ा वठी उहे माण्हुनि में वेराए ऐं वेराए राति जो सुम्हे पियो न त दिलि में ख़्यालु थियसि अल्लाह मुंहिंजो मिलाद क़बूल थियो अले न थियो हर साल हेॾियूं ख़ैरातूं कंदो हुयसि भुॻड़ा वेराया अथमि अले पहुता अले न पहुता हीअं अखि लॻसि जो दीदार मुस्तफ़ा थी वियसि मदीने वारे साईं फरमाए त पुट अब्दुल रहीम तूं परेशान न थिए भुॻड़नि जी ॻंढ तुंहिंजो मिलाद असां ताईं पहुची वियो आहे असांजे मुर्शिद हज़रत महबूब इलाही साईं रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे त भला घणो नथो थिए घर में सुठो ताम तयारु कयो बचड़ा विहारे मिलाद शरीफ़ मदीने वारे साईं जी आमद जी नात पढ़ी ऐं तव्हां सभई उहो नंगर खाई पंहिंजे घर वारनि खे नियत कयो त मिलाद मल्हायो आहे इंशा अल्लाह तव्हांजो मिलाद क़बूल थी वेंदो मदीने वारे साईं सां मुहबत रखंदासीं 4 बजे खां ॿी महफ़िल शुरू थींदी जेके दोस्त आहिनि हाज़ुर सभिनी खे दावत हुजे जेसि ताईं आवाज़ पहुचे उन्हनि खे ॿुधायो 4 बजे खां ॿी महफ़िल शुरू थींदी ऐं बाद निमाज़ मग़रिब मुंहिंजा मुर्शिद सुहिणा दिलबर साईं बयानु कंदा हाफ़िज़ क़ुरान आहिनि हिन मदरसे मां तयारु थिया आहिनि 3 हाफ़िज़ क़ुरान आहिनि उन्हनि जी दिस्तार बंदी थींदी इन्हनि जो सवाब बि असांजे मिठड़े साईं जी दरबार ताईं पहुचंदो उन्हनि जी महिनतुनि जो रंग आहे जिथां हाफ़िज़ क़ुरान आलम दीन पिथा निकिरनि मिठा अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी थींदो त ॿई जहान मोचारा थी वेंदा 2-3 दफ़ा कुल शरीफ़ पढ़ो त हाणे हींअर दुआ घुरंदासीं उन खां पोइ जुमे जी निमाज़ थींदी ऐं पोइ आख़िर में लंगर थींदो खणी वठो मां कुझु बि पढ़ी वठो लिखणो साईं वारनि खे सॾु कयो सभिनी डंडो खणी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر وأحياهم عثمان وأقداهم علي اللهم أرض عنهم من سيدا شباب أهل الجنة الحسن والحسين اللهم اغفر للعباس وولده السلطان ذل الله من أكرمه أكرمه الله ومن أهانه أهانه الله اللهم انصر من نصر دين سيدنا محمد عليه الصلاة والسلام واخذل من خذل دين سيدنا محمد عليه الصلاة والسلام تعادلوا عباد الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون فاذكروا الله يذكركم واشكروه ولا نعمه يزدكم ولذكر الله أكبر والله يعلم ما تصنعون آمين सभई दोस्त कुल शरीफ़ पढ़ो तो दुआ घुरंदासीं सभी दोस्त कुल शरीफ पढ़ो
जेके अहबाब कुछ पढ़ी आया है न ख़त्म दुरूद विरद वज़ाइफ़ वो सभई हिन आजिज़ जे हवाले कयो दुआ खे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। मुंहिंजा मौला करम नवाज़ी फरमाए जाम जेको कुछ पढ़ियो वियो नंगर न्याज़ कयो वियो जो कुछ अमाल कया विया मौला उहे पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमा। उन्हनि जो सवाब हदियतन तोहफ़तन आका करीम रऊफ़ुर रहीम जी बारगाह बेकस में पेश कयूं था। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम जे तवस्सुल सां अहल बेतन असहाबन शहीदन वलियन सालिहन नेकन ऐं महबूब जी सारी उम्मत वारन की साले सवाब कयूं था। आका करीम रऊफ़ुर रहीम जे तवस्सुल सां ख़ुसूस बिलख़ुसूस सुहिणे मिठड़े साईं जे रूह के साले सवाब कयूं था। मुंहिंजा मौला मुझे बाबा साईं दर्जात बुलंद फरमा उन्हनि जी क़बर कुशादी फरमाए जा उन्हनि जी क़बर ते पंहिंजी रहमत पंहिंजी इनायत नाज़िल फरमाए जा। मुझे बाबा साईं दर्जात बुलंद फरमा। मुंहिंजा मौला उन्हनि जे आस्थाने ते अचण वारनि हर कंहिंजी दिलि जे हर नेक मक़सद मुरादूं तूं पूरियूं फरमाए जा। मुंहिंजा मौला सुहिणे मिठड़े साईं दर्जात बुलंद फरमा। हबीबन जो पाड़ो ज़ियारत ऐं शफ़ात जो हक़दार बणाए जा। हबीबन जी कहचारियुनि में विहार जा। हबीबन जे तवस्सुल सां जन्नत में आला मक़ाम अता फरमाए जा। बाबा साईं जे दर्जात खे किरोड़ां किरोड़ां वधाए जा। मौला उन सां मुहब्बत रखण वारनि खे बि शाद ऐं आबाद फरमाए जा। जो कुछ पढ़ियो वियो हबीबन जे तवस्सुल सां मां पंहिंजी अम्मा साईं जे रूह खे साले सवाब कयूं था। मौला उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए जा। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवस्सुल सां जेके असां खां विछड़ी विया उन्हनि सभिनी जे रूहनि खे साले सवाब कयूं था। मौला उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए जा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवस्सुल सां मौला जॾहिं असां मरूं त असांजी पछाड़ी भली कजां। हबीबन जी सुञाणप क़बर में आसानी ऐं आख़िरत में हबीबन जो पाड़ो ऐं ज़ियारत नसीब फरमाए जा। मुंहिंजा मौला जेके हिन आस्थाने ते आया जेके उमेदूं खणी आया हर कंहिंजी हर दिलि जी नेक मक़सद मुराद उमेद तूं पूरी फरमाए जा। मौला असां गदला गुनहगार आहियूं तूं मालिक आहीं। असां गुनहगार बाना तूं मालिक रऊफ़ुर रहीम आहीं। तू मालिक आहीं सखी मेहरबान रब आहीं। असां पंहिंजा ऐब पंहिंजा गुनाह खणी तुंहिंजी बारगाह में आया हूँ। मौला हबीबन जे तवस्सुल सां असांजा गुनाह ख़ताऊं माफ़ फरमा। मौला जेके कर्ज़ वारा आहिनि तन जा कर्ज़ लाह। जेके दर्द वारा आहिनि तन जा दर्द लाह। जेके मुश्किलातुनि वारा आहिनि तन जूं मुश्किलातूं आसान फरमा। मौला जंहिंजी दिलनि में जेके मक़सद आहिनि उमेदूं आहिनि जेके आया मिठड़े साईं जे उर्स मुबारक में शरीक थिया आहिनि मौला मिठड़े साईं जे सदके मुर्शिद सुहिणे दिलबर साईं जे सदके आका करीम रऊफ़ुर रहीम नबी ताजदार जे सदके हर कंहिंजी हर दिल जी नेक मक़सद मुरादूं तूं पूरियूं फरमाए जा। मौला हे आस्थानो करमपुर शरीफ तां क़यामत ताईं आबाद रखजां। हिते आयलनि खे हर कंहिंखे मुर्शिदनि जे फैज़ मां हिस्से वाफ़िर अता फरमाए जा। मौला करीम जेके हिते अचनि तन खे ख़ाली न मोटाए जा। मिठड़े साईं जे फैज़ सां तन खे सरशार फरमाए जा। मिठड़े साईं जो फैज़ ता क़यामत ताईं आबाद रखजां। मुंहिंजा मौला जेके मिठड़े साईं सां मुहब्बत रखनि तन मुहब्बत वारनि खे बि आबाद फरमाए जा। मौला करीम असांजे हाल ते रहमो करम फरमा। जेको कुछ कयो वियो आहे मौला उहे सभई अमाल पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए जा। कुजाड़ो कहाँ मालूम अथई सबका बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि।